दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है। चयो वेंदो आहे त शादी जो लॾू जेको खाए उहो बि पछताए ऐं जेको न खाए उहो बि पछताए। शादी जो रिश्तो ख़ुशी प्यार ॾुख ऐं ॿियनि जज़्बनि जो गॾियल संगम हूंदो आहे। पर साल 2017 में दुनिया में विराट कोहली, अनुष्का शर्मा, ज़ैद खान ऐं सागरिका घाटची, टेनिस स्टार सेरेना विलियम्स ऐं एलेक्स ओवनियान समेत ॿियनि जी शादियुनि जा चर्चा रहिया। बॉलीवुड अदाकारा अनुष्का शर्मा ऐं भारतीय क्रिकेटर विराट कोहली 11 दिसंबर ते इटलीअ में शादी जे ॿधण में बदिली विया। विराट कोहली ऐं अनुष्का शर्मा समाज राबतनि वारी वेबसाइट ट्विटर ते हिकु जुमिले खे शेयर कंदे लिखियो त अॼु हुननि हिक ॿिए सां वाइदो कयो आहे त हू हिक ॿिए सां मुहबत सां गॾु रहंदा ऐं खेनि उहा ख़बर सभिनी सां शेयर करण ते ख़ुशी महसूस थी रही आहे। अॼोके ख़ुशनसीबीअ ते हू हमेशह लाइ हिकु थी विया। विराट कोहली ऐं अनुष्का शर्मा जी शादी जो वीडियोज़ ऐं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थियनि थियूं। जॾहिं 21 दिसंबर ते भारत में थियल शादी तक़रीब में भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी समेत अनुष्का शर्मा ऐं विराट कोहली जे मिटनि माइटनि पिणु शिरकत केतिरा भेरा आलमी नंबर वन रहंदड़ अमरीकी टेनिस स्टार सेरेना विलियम्स पंहिंजे 34 सालनि जे दोस्त एलेक्स ओवनियान सां 17 नवंबर ते शादी कई। सेरेना विलियम्स जी शादी तक़रीब में शोबज़, स्पोर्ट्स, सियासत समेत मुख़्तलिफ़ शोबनि जी 250 आला शख़्सियतुनि ने शिरकत कई। अर्जेंटीना जे मशहूर फुटबॉलर लियोनेल मेसी बि पहिरीं नंढपण जी मुहबत एंटोनियो रोकोज़ो सां पंहिंजे अबाणे शहर रोज़ारियो में 30 जून ते शादी कई। शादी तक़रीब में 260 खां वधीक महिमान शिरकत कई, जंहिंमें घणो तौरु मेसी जे साथी रांदीगरनि ऐं ॿियनि मशहूर शख़्सियतुनि जो हुयो। अॻूणे भारतीय क्रिकेटर ज़ैद खान ऐं बॉलीवुड अदाकारा सागरिका घाटची रवायती तरक़ीब सां 3 नवंबर ते अदालत में शादी कई। सोशल शेयरिंग ऐप स्नैपचैट जे अरबपति 26 सालनि चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर एवन स्पेगल बि ऑस्ट्रेलिया जी हसीना मरंडा केर सां 29 मई ते शादी कई। एवन स्पेगल ऐं मरंडा केर जी शादी इंतहाई सादगी सां लॉस एंजलिस में कई, जंहिंमें जोड़े जे ख़ानदान ऐं वेझर माइटनि शिरकत कई।